जी हाँ दोस्तों, हाणे असां आया आहियूं दुबई ग्लोबल विलेज ते। दुबई ग्लोबल विलेज जेको आहे उहो तमामु हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो ईअं सम्झो मेलो, नुमाइश, एग्ज़िबिशन। वधीक तव्हां अंदरि ॾिसंदव त हली करे पाण खे ख़बर पइजी वेंदव। शाम जो टाइम आहे, सो हिते सॼी दुनिया जी सकाफ़त, कल्चर ऐं इन्हनि खे रिप्रेज़ेंट कयो वेंदो आहे। हर हिकु मुल्क खे पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां उन्हनि जे हिसाब सां ॾेखारण जी कोशिशि कई वई आहे। तमामु लाजवाब शइ आहे हीअ। मां 2004 में आयो हुउमि, जंहिं महिल नओं खुलियो हो। वरी मां हाणे आयो आहियां एतिरनि सालनि खां पोइ। हाणे हीअ दोस्तो आहे एफिल टावर ठहियलु आहे। हीअ जेको आहे सो अंदरि जेको मार्केट आहे सॼो पेरिस फ्रांस जे हवाले सां आहे। हाणे वरी हिन सां गॾोगॾु आहे इराकी बाज़ार। हिते वरी जेको कुझु बि आहे उहो इराक जे हिसाब सां अंदरि मार्केट में आहे। इन्हनि जे सां भेणियूं भेणिया जा पुट पाकिस्तान शरीफ़ बि आहे हिते। हीअं न सम्झो तव्हां छड़ो जेको आहे सो ॿियनि मुल्कनि खे ॾिसंदव। हाणे हिन में जेके बि पाकिस्तान जे हवाले सां शयूं हूंदियूं मशहूरु, उहे जेको आहे सो हिन मेन गेट परे पासे ॾांहुं हे जेको आहे सो हिकिड़ी साइड खां असां एंटर थियूं था। ॾिसूं त हिते पाकिस्तान वारनि कहिड़ा पटका ॿधा आहिनि। ॾिसो दोस्तो, पाकिस्तानी दुबई ग्लोबल विलेज में पाकिस्तानी जेको पार्टीशन आहे उन में हिन वक़्तु आहियां। ऐं तव्हां ॾिसो उर्दू बाज़ार कराची वारो जेको आहे सेगमेंट, ऐं जेको आहे सो हेॾे वरी उर्दू पाकिस्तानी बाज़ार। ॾिसो छा था हिननि लेदर वर्ल्ड, हे जैकेटियूं, स्वेटर वग़ैरह पाकिस्तान जो माल आहे। ऐं ॾिसो हे वरी अनारकली बाज़ार साम्हूं तव्हां ॾिसो। वाह वाह, वॾी वैरायटी आहे, कमाल आहे। सो हे ॾिसो, ईअं न आहे को त नंढड़ो सेक्शन, पूरनि जी मार्केटनि जा मार्केट आहिनि। हे केतिरो तव्हांखे घुमायां, वीडियो तमामु घणी थी वेंदी, ॿिया मुल्क बि ॾेखारिणा आहिनि। इन जे करे स्टेज ठहियलु आहे हिते पाकिस्तान वारे अंदरि। हिते हिकिड़े दोस्त मूंखे ॿुधायो त हिते प्रोग्राम थींदा आहिनि हर कलाक में। सिंध जो, बलूचिस्तान जो, चइनी सूबनि जो वरी प्रोग्राम हिते थींदो आहे। हिन वक़्तु ख़ाली आहे, थोरी देरि खां पोइ शुरू थी वेंदो। को असां ॿाहिरों घुमी अची ॾिसूं था। अगरि प्रोग्राम हलंदो हूंदो त हुन जी झलकियूं कोशिशि कंदुमि त तव्हांखे ॾेखारियां। ज़ाहिर आहे दोस्तो, पाकिस्तान वारे पार्टीशन मां निकिरी आयासीं। थोरे जो काफ़ी कुझु ॿियो बि ॾेखारण लाइ हुयो, पर जीअं त वॾो एग्ज़िबिशन आहे हिन जे करे अॻिते कंटिन्यू कयूं था। हलो साईं, UAE जो अची वियो। हितां जो पंहिंजो हिननि जो लोकल उहो मार्केट, हिन में ॾिसूं हिननि कहिड़ो कमाल कयो आहे। UAE वारे ॾे चकर हणो। ज़ोकुल हीरा हे दुबई आहे। हे बूटा जड़ी बूटियुनि जी का शइ अथनि। UAE जो काफ़ी वॾो आहे। ॿाहिरि निकिरी आया आहियूं, पंहिंजे खे हिननि वॾो कयो आहे। अॻियों वरी सीरिया जो माना शाम, देखो हेॾो असां पाण थी आया आहियूं। हेॾे वरी अंदरि खाधे पीते जा स्टॉल आहिनि। हिननि जी तव्हां लेवल ॾिसो दोस्तो। दुबई ग्लोबल वर्ल्ड जेको आहे पंहिंजे हिसाब सां दुनिया जे बहितरीनु हिकिड़े टूरिस्ट स्पॉट्स में कंसीडर थींदो आहे। हिते रोज़ाना जी तादाद में, हज़ारनि जी तादाद में माण्हू ईंदा आहिनि। हे सिर्फ़ु हिकिड़ो पासो आहे। तव्हां ॾिसो केतिरा वॾा टूरिस्ट आहिनि। जेको सीरिया शाम वारे में थोरी एंट्री ॾेई अचो। काफ़ी वॾो आहे। दोस्तो हे रंग बयानु करणु मूंखे लफ़्ज़ नथा मिलनि त हिननि जा कहिड़ा रंग, कहिड़ी एक्सप्लेनेशन ऐं वज़ाहतूं तव्हांखे ॾियां। दुबई हिकिड़ो असांजो मुस्लमान बरादर मुल्क हूंदे यूरोप
खां वधीक जो ॾेख ॾिए थो पियो। तमामु काफ़ी सारा माण्हू दुबई वेंदा रहंदा आहिनि, उहे इन ॻाल्हि खे मुंहिंजी खे सेकेंड कंदा। हे वरी कोरिया जे मुल्क जी आहे, जापान जे भर में आहे कोरिया। हलो त तव्हांखे कोरिया जो थोरो कोरिया वारो सेगमेंट में वेलकम। अचो कोरिया वारी बाज़ार खे बि हे ॾिसो, सभु कोरिया माना चीनी शिकिलियूं, हे चीनी आहिनि जेको आहे सो शिकिलियूं सॼियूं। ये कोरियन सेगमेंट ट्रेडिशनल कोरियन शयूं जेके आहिनि उहे सभु हिते कोरिया जा हुजऊं आहे। असां त सम्झी वञूं आहे, मां त घुमी आयो आहियां, तव्हांखे सॼो नथो घुमाए सघां। हाणे वरी निकिरूं साम्हूं, कोरिया जे साम्हूं अमेरिका आहे, पर हेॾे पोइ हलूं था। दोस्तो सिज लही चुको आहे, घुमंदे फिरदे। हे थाईलैंड आहे, अरबीअ में थाईलैंड इहे लिखिबो अथव, ठीकु आहे। हे अॻियां ॾिसो, काफ़ी थाईलैंड जो वॾो सेगमेंट आहे। हेॾो थाईलैंड वारो जापान वारे खां वॾो आहे। हक़ीक़त में जापान जी त वधीक अहमियत हुजणु खपे, पर हाणे मालिक अरबनि सगुरनि जी मर्ज़ी आहे, जंहिंखे जेतिरी ॾियनि। असांजी सिंधी ॿोली माशाल्लाह केॾी उहा रिच आहे। जापान खे अरबीअ में अल याबान लिखियो अथऊं, ॾिसो तव्हां, याबान। ऐं असां अलहमदुलिल्लाह जापान खे जापान जे ई को आहे सो हुन में ॾिसंदा आहियूं, तनाज़ुर में लिखंदा आहियूं। ऐं असांजो जेको ॿोली रिच हुजण जे करे तमामु घणो असांखे हिन शइ जो फ़ाइदो आहे, पर बदकिस्मती सां हिन शइ जो क़दुरु कोन्हे। बहरहाल को आहे सो हलूं कंहिं ॿिए मुल्क जे वरी कल्चर पार्ट में। दोस्तो हे मशहूरु ज़माना बंदूक खान होटल में हिते आहे। ॾिसो पठाण केसी ताईं पहुची विया आहिनि, है न। बंदूक खान हिन साम्हूं, हेॾो साम्हूं अफ़गानिस्तान शरीफ़ जो आहे, को आहे सो कल्चरल जेको उन्हनि जो पार्ट आहे। वरी पोइ अॻियां ओमान जेको अरब कंट्री आहे उन्हनि जो आहे, ठीकु आहे। हेॾो माना हिननि हर सॼी दुनिया जी सकाफ़त खे ॾेखारण जी कोशिशि कई आहे। ओमान खां पोइ परियां चाइना आहे। चाइना बि तव्हांखे कोशिशि कयां थो ॾेखारियां, पर हाणे केतिरा ॾेखारियां हिकु वीडियो में यार। हलो त चाइना जे हुन में नगरीअ में हलूं, चीन जी नगरीअ में। चीनी शयूं हूअं बि पाण वटि घणियूं आहिनि, ते मथां घणो फ़र्क़ु न पए। हेॾे परे वरी हिन पासे ॾांहुं यूरोप थो नज़र अचे, पर हुनजो रस्तो परे पासे ॾांहुं आहे। हलो भेण, चाइना जो मार्केट त तमामु वॾो आहे। हलंदा आहे सस्ती न, वरी हेॾां हिन पासे ॾांहुं अल हिंद आहे, इंडिया जो असली नालो, परियां इंडिया। फ़लस्तीन वारे खां पोइ वरी लबनान आहे, ऐं लबनान खां पोइ वरी कतर आहे साम्हूं। बहरहाल ॾिसूं था, मां त घुमां थो, जंहिंखे घणी हवालु वठिणो हुजे त अची मां साम्हूं सां मिले। सभु बाक़ी किथां ॾेखारींदुमि संगत। इंडियन जेको आहे सो उन में दाख़िल थी चुका आहियूं, छो त पुराणा इंडियन असां बि आहियूं। इंडिया वारो जेको आहे उहो गुजराती, राजस्थानी ऐं का पंजाबी, इन्हनि मुख़्तलिफ़ सेगमेंट्स में विरहायल आहे। हिते वरी इंडिया जो प्रोग्राम थींदो आहे हिन पासे ॾे। जीअं पाकिस्तानी में अगरि तव्हांखे ॾेखारियो, हर मुल्क खे पंहिंजी स्टेज ऐं प्रोग्राम बि ॾिनल आहे, त उहे उन्हनि जा हुते लोकल फनकार अची करे प्रोग्राम करनि। हिते इंडियन प्रोग्राम थींदो आहे। हे माण्हू हुन इंतज़ार में हाणे गॾिबा था वञनि आहिस्ते आहिस्ते, है न। सो हिन जे करे असां हिते इंडियन प्रोग्राम जो ॾिसणो आहे, पर ॿिए पासे ॾांहुं घुमी अची वरी पोइ ॾिसूं था।
जी दोस्तों, हाज़िर आहे ईरान द पर्शा। हिन पासे ॾांहुं आहे किंगडम ऑफ सऊदी अरेबिया। इस्लामी जमहूरिया सऊदी अरेबिया न आहे, किंगडम ऑफ सऊदी अरेबिया आहे। इस्लामी जमहूरिया असां ईरान वारो घुमण वटि हूंदो। हलो था दोस्तों, ईरान वारे में हलूं। ईरान जे कल्चरल हिसे जे अॻियां पहुची चुका आहियूं। साम्हूं हिननि जे परियां मोरक्को ऐं सऊदी आहे, परियां मोरक्को आहे। शो ख़त्म थियो। हलो त ईरान शरीफ़ ॾे हलो। ईरान वारो सेगमेंट में शो हले थो पियो, जेको असां इंडिया पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जो अंदरि स्टार्ट थियण में देरि हुई, उहो हिते हली चुको आहे। पाकिस्तान वारे में सभिनी मुल्कनि में हलंदा आहिनि। जी हा दोस्तों, हाणे ताज़ो मुंहिंजो घुमी आयल मिस्री हिकु पासो हिसो साम्हूं अची वियो आहे। मिस्र खां पोइ वरी साम्हूं इजिप्ट आहे। इजिप्ट ऐं मिस्र साॻी ॻाल्हि आहे। वरी अॻिते यमन आहे, तव्हां ॾिसी सघो था। अल यमन खां पोइ वरी आहे अल कुवैत। मिस्री पंहिंजा फिरोन हिते भई वेठा आहिनि। फिरोननि सां मिस्र जो प्यारु जेको आहे उहो मां तव्हांखे ॾेखारे आयो आहियां। हज़रत मूसा सां एतिरो प्यारु नथा करनि जेतिरो फिरोननि सां था करनि। इहा अजब ॻाल्हि आहे। ॿी पार्टी अची वई आहे। यमन ऐं कुवैत जे साम्हूं हिननि जे कल्चरल सेंटरनि जे ॿाहिरों घुमंदे घुमंदे ॾिठुमि त अबड़ा स्टेशन हिते आहे। ख़ुशा कई त चयूं अरब बि के अबड़ा आहिनि, इन करे तव्हां पंहिंजा पाण वारा अबड़ा न सम्झो। हाणे माना असां वटि इहा आबड़ जेका आहे इहा अरब अथव असली। इन्हनि खे तव्हां पको सिंधी न सम्झो। असांजो कमु हो तव्हांखे ॿुधाइणु, वधीक मर्ज़ी आहे मालिक हो। दोस्तों, हर हिकु मुल्क जा रंग पंहिंजा जाम आहिनि। तुर्की जेको आहे तुर्की आहे, इन्हनि जो बि ॾाढो हिकिड़ो दफ़ो मां अॻ में चकर हणी वियो आहे, पर सोचो त तव्हां सां थोरो डिटेल में शेयर कयां। ॿाहिरियों मंज़र ॾिसो तव्हां दुबई ग्लोबल विलेज जो, केॾा न रंग हिननि अर्बन पंहिंजे मुल्क में करे छॾिया आहिनि। वॾी महिरबानी दोस्तों। जी दोस्तों, दुबई फेस्टिवल जेको आहे उनजी मुंहिंजी विज़िट जेका आहे उहा पुॼाणीअ ते पहुती। तमामु कोशिशि कई त तव्हांखे शार्ट तरीक़े सां सॼो ॾेखारे सघां, पर यकीन कयो नथो ॾेखारे सघां। हे जेके मुंहिंजे बैकग्राउंड में तव्हां लाइटियूं ॾिसो था चौधारी ॾिसो,
हे मां सिर्फ़ु हिकिड़े पासे ॾांहुं बीठो आहियां लाइट इहा सॼी हिन जी पार्किंग आहे चौधारी हिन जी आहे पार्किंग आहे हिन चइनी तरफ़नि खां पार्किंग आहे ऐं सिर्फ़ु गाॾियूं ई गाॾियूं आहिनि अंदरि माण्हू ई माण्हू आहिनि हिननि बहितरीनु नमूने सां ख़र्चु कयो आहे ऐं बहितरीनु नमूने सां उहो ख़र्चु करे वरी बहितरीनु इंजीनियरिंग इस्तेमालु करे बहितरीनु शयूं ठाहियूं अथऊं ऐं बहितरीनु शयूं ठाहे करे उन ते वरी बहितरीनु तरीक़े सां कमाए रहिया आहिनि सो असां केतिरो बि कोशिशि कयां मां त हिन नंढड़ी वीडियो में 5-10-15 मिंटनि जी वीडियो में तव्हांखे नथो घुमाए सघां बहरहाल जेतिरी कोशिशि कई आहे त मैक्ज़िमम त तव्हांखे सुठो माहौल ॾिजे घर वेठे पर हाणे मां छा कयां जेको हाल हाज़ुरु आहे उहो पेशपरी आहे मुंहिंजे हथ में एतिरो कंट्रोल न आहे न मूंखे एॾी भली एडिटिंग थी अचे त तव्हांखे सॼी एडिटिंग करे ॾेखारियां सो बसि इजाज़त वठंदुसि दुबई ग्लोबल विलेज जे ॿाहिरों वॾियूं महिरबानियूं दोस्तो।